लालू भरसा ॻोठ बंगल खान शहर जा रहवासी मासूम बारड़ा हिन जदीद दौर में तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि, जंहिं करे ॻोठाणा सख़्त मायूसीअ जो शिकार थी विया आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर इसरार शहर मूजिब उन हवाले सां ॻोठाणनि मोहम्मद याकूब शहर, शामिर अली, रज़ा मोहम्मद शहर, मोहम्मद काइम शहर, अली जान शहर ऐं ॿियनि मासूम ॿारनि सां गॾिजी एहतजाज कयो। ॻोठ में 100 खां वधीक मासूम ॿारनि जो स्कूल जी सहूलियत न हुजण करे संदन मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। ॿिया स्कूल परे आहिनि, बहिराड़ीअ जो माहौल हुअण करे गाॾियुनि जी बि सहूलियत नाहे। अक्सर वालिदेन मज़दूर ऐं ग़रीब तबिके सां वास्तो रखनि था, जंहिं करे ॾूराहनि स्कूलनि में पढ़ाइण जी सघ नथा रखी सघनि। हिननि वज़ीर आला सिंध ऐं तालीम जे वज़ीर खां घुर कई त ॻोठ खे स्कूल जी सहूलियत फ़राहम करे सवे मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे। मीरवा गोचाणी वेझो 32 मेल मोरी स्टॉप ते परचून जी दुकान खे ओचितो बाहि विकोड़े वई। दुकान में पियल लखे रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर हरेश कुमार बासकाणी मूजिब दुकान मालिक यासीन नूहाणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त संदसि दुकान खे ओचितो बाहि लॻी वई। दुकान में पियल लखे रुपयनि जे सामान समेत कैश पियल रोक रक़म सड़ी वई। हुन चयो त हू ग़रीब आहे, संदसि दाद रसी कई वञे। मियाणी हेठि बडाणी थाणे जी हद में मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल ॾोहारी खे नामालूम माण्हू बेहोशी वारी हालत में स्कूल अॻियां फिटो करे फ़रार थी विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर कुर्बान भुट्टो मूजिब इत्तला मिलण ते वारिसनि ऐं आसपास जे माण्हुनि खेसि थाणे ते खणाए आंदो। राब्तो करण ते मियाणी थाणे जे SHO अब्दुल हफ़ीज़ चाचड़ ॿुधायो त अब्दुल सत्तार भुट्टो मथां मुख़्तलिफ़ थाणनि ते केस दाख़िल आहिनि, जंहिं मथां सरकार पारां 5 लख रुपया इनाम बि मुक़ररु आहे।